शांति। अज जा मावाक्य रूहानी योद्धा 13/6/73 जा मावाक्य अज बापदादा चवंदा पंहिंजी खे रूहानी सेना जे महारथी समझदा है। बाबा चवंदा पंहिंजी खे रूहानी सेना जे महारथी समझदा है। सेना जे महारथी कंहिंखे चइबो आहे? सेना में एॾा माण्हू हूंदा आहिनि त हुन सेना में महारथी केरु कहलाईंदो, हुनजा लक्षण छा हूंदा आहिनि? महारथी अर्थात हिन रथ ते सवार, महारथी अर्थात जो आत्मा हिन रथ ते सवार हूंदी आहे न, पंहिंजे खे रथी समझो। जेकी सेना में महारथी केरु हूंदो जो खुद के न मां आत्मा हिन रथ ते रथी आहियां, सवार आहियां, ये समझदी उहो महारथी आहे। मुख्य ॻाल्हि आई है कि पंहिंजी खे रथी समझी हिन रथ खे हलाइण वारी मां आत्मा आहियां। हीअं असांखे अनुभव करणो। ज्ञान जो पहिरियों लास्ट चैप्टर ही है। बाबा असांखे एॾो ज्ञान ॿुधाए थो सिर्फ़ हिकु ॻाल्हि जे लाइ कि असांखे ये यादि रहे, अनुभव थिए कि मां आत्मा हिन रथ ते रथी आहियां। त हिकु एॾी नंढी सी ॻाल्हि असांखे अनुभव में लाइणी आहे। सत्संग में ज्ञान थोड़ी हूंदो ॿियो कुझु। अंत में भी बाबा चईं न सभु गुम थी वेंदो, सिर्फ़ ये यादि ईंदो मां आत्मा मुंहिंजो बाप परमात्मा। त असांखे मुख्य ॻाल्हि इहा आहे पंहिंजी खे रथी समझी हिन रथ खे हलाइण वारा अनुभव करो। अगरि युद्ध जे मैदान ते कोई महारथी पंहिंजे रथ खां सवारी जे वश थी वञे त छा हुनखे महारथी विजयी चई सघंदासीं? छा वो महारथी विजयी कहलाईंदो? या ॿियो ई पंहिंजी सेना जे विजय रूप ठहिण जे बजाय विघ्न रूप ठही वञे? युद्ध जे मैदान ते कोई महारथी अगरि रथ सां सवारी ते वेठो आहे जिते हुनजे वश थी वञे त हुनजे कारण लड़ाई में बि विघ्न पईंदा न, हलचल मचाइण जे निमित्त ईंदो। सम्झो कोई घोड़े ते सवार थी करे युद्ध थो करे, वो घोड़े जे वश थी वञे हुनजे कारण आसपास वारा सेना वारा भी प्रभावित थींदा न, हलचल में ईंदा त विजय थींदी थींदी हारजी वेंदा। त जो भी हिते न रूहानी सेना जा योद्धा आहिनि, छा उहे ई न रथ ते रथी ठहिया आहियो सभी? अंत में बाबा चईंदा आहिनि अंत में सभिनि खे प्रकाश ॾियणी पवंदी। असां द्वारा ही माण्हुनि खे प्रकाश मिलणी आहे। त बाबा अगरि असां इन शरीर जे या कंहिं ॻाल्हि जे वश थी वेंदासीं त हलचल में अची वेंदासीं न। त अहिड़ा योद्धा सर्व शक्तियूं सर्व वैभव सां किनारो करे युद्ध ऐं विजय, जीअं योद्धा सर्व व्यक्ति सर्व वैभवनि सां किनारो करे युद्ध ऐं विजय हिन ॿ ॻाल्हियुनि खे सिर्फ़ बुद्धि में रखंदे हुए पंहिंजे लक्ष्य खे पूरण करण में लॻल हूंदा आहिनि न। भई दुनिया में जो योद्धा हूंदा आहिनि न उहे छा कंदा आहिनि, भई हुननि खे पंहिंजे परिवार जी यादि ईंदी, खाइण पीअण जी यादि ईंदी त युद्ध करे सघंदा, विजय प्राप्त करे सघंदा। युद्ध ऐं विजय ॿ ॻाल्हियूं योद्धनि खे यादि ईंदी आहे। बाक़ी सभु कुझु व्यक्ति खाइण पीअण जो आयो खाधो जो जंहिंसां मिलिया न मिलिया। त बाबा चवंदा ईअं ई पंहिंजे पाण खां पुछो कि हिन ॿ ॻाल्हियुनि जो लक्ष्य आहे कि असांखे बाबा खे यादि करे सदा इहो अनुभव करणो आहे मां आत्मा हिन रथी ते रथी आहियां ऐं बाबा खे यादि करे हर कर्म करणो आहे। ऐं मां युद्ध जे मैदान ते आहियां त मूंखे कोई भी माया जो वार न थियणो खपे। मुंहिंजी आत्मा
खे पंहिंजे मन बुद्धि संस्कारनि ते पूरो कंट्रोल हुजे। ईअं बाबा चवंदा ईअं लगन हुजे, मतिलबु सॼो ॾींहुं कर्म कंदे हुए मान काम क्रोध लोभ अहंकार ईर्ष्या द्वेष नफ़रत घृणा तंजी मुंजी रोइण रुसण इन्हनि जे वश न थिया। असांजी लड़ाई कंहिंसां आहे? विकार बुराई सां। अगरि असां में ईर्ष्या करण जो संस्कार आहे त हाणे असां युद्ध जे मैदान ते आहियूं, दुनिया में त ईर्ष्या संस्कार आईसीं। तव्हां न करो, माण्हू करनि हुनखे ॾिसी तव्हां बि करण लॻी वञो, छुटी संग जो असर पवंदो आहे। लेकिन मां युद्ध जे मैदान ते आहियां, हाणे मां कॾहिं बि ईर्ष्या जे वश थी करे कर्म न कंदमि। त ईअं मुंहिंजे असांजे दिमाग़ में हाणे ईअं हुजणो खपे, असां युद्ध जे मैदान ते आहियूं, असांखे विजय प्राप्त करणी आहे। के बि व्यक्ति वैभव जे वश न थियनि। त उहोई पंहिंजे पाण खां पुछो बाबा जी, त जीअं उन्हनि जे दिमाग़ में युद्ध ऐं विजय रहंदी आहे, ईअं पंहिंजे पाण खां पुछो कि हिन ॿ ॻाल्हियुनि जो लक्ष्य आहे या ॿियो ई कोई ॻाल्हियूं स्मृति में रहंदियूं। त इहे असांखे चेक करणो। अहिड़ा योद्धा ठहिया आहियो, काथे बि रहो, लेकिन सदैव स्मृति रहे कि असां युद्ध जे मैदान ते उपस्थित योद्धा आहियूं। योद्धा कॾहिं बि आराम पसंद न थींदा आहिनि। योद्धा कॾहिं बि आलस्य ऐं अलबेलेपन जी स्थिति में न रहंदा आहिनि। योद्धा कॾहिं बि शस्त्रनि जे बिना न हूंदा आहिनि। चेक करो, आलस्य अलबेलेपन जे वश थींदा आहियो। सदा पाण वटि शक्तियुनि जा अस्त्र शस्त्र आहिनि। कॾहिं योद्धा कॾहिं बि भय जे वशीभूत बि न थींदा, सदैव शस्त्रधारी निर्भय हूंदा। योद्धा कॾहिं भी सिवाय युद्ध जे ॿियो कोई ॻाल्हि हुननि जी बुद्धि में हूंदी ई न। सदैव योद्धेपन जी वृत्ति ऐं विजयी थियण जी स्मृति में रहंदा। भई ईअं न चईंदा योद्धा छा करां कीअं करां, न मूंखे हिते विजय प्राप्त करणो, ईअं न छा करां आलस्य अची वेंदो आहे, छा करां मूंखे क्रोध अची वेंदो, न मां योद्धो आहियां, मूंखे युद्ध ऐं विजय प्राप्त करणी आहे। छा सभी बि हिक ॿिए सां गॾु विजयी रहंदा आहिनि? हिन दृष्टि सां हिक ॿ खे ॾिसंदा आहियो। ईअं रूहानी योद्धनि जी सदैव दृष्टि में इहो रहंदो आहे कि असां सभी हिक ॿिए सां गॾु महारथी आहियूं, विजयी आहियूं। असां हर सेकंड हर कदम में युद्ध जे मैदान ते उपस्थित आहियूं। सिर्फ़ हिकु ई लग्न विजय जी रहंदी आहे। बाबा अहिड़ा असांखे न जॾहिं बाबा ईअं प्रश्न पुछंदा आहिनि न त ख़ुदि खे चेक कंदा आहिनि। सर्व संबंध सर्व प्रकृति जी साधना सां पंहिंजी बुद्धि खे डिटैच करे छॾियो अथव। चेक करणो सर्व संबंध ऐं सर्व साधना। हीअं त न कुझु खाइण पीअण जी चीज यादि ईंदी रहंदी आहे या कोई न कोई संबंधी यादि ईंदो रहंदो आहे। हाणे हिकु संबंधी सदा यादि रहे बाबा, क्योंकि बाबा हिन समय ई मिली सघंदा। बाक़ी सभी आत्माउनि सां गॾु 184 जन्म 5000 साल सां असां रही करे आया आहियूं। ऐं हिन समय बाबा असांखे केॾो विचित्र ज्ञान आहे न, केॾो अनोखो ज्ञान आहे, केॾी अनोखी पढ़ाई आहे। चलो ॿियो कुझु बि न कि बाबा जी ॻाल्हियूं, अगरि तव्हां मुरली ॿुधो कि बाबा मूंसां ॻाल्हियूं थो करे त अहिड़ियूं ॻाल्हियूं असां कोई करे सघंदो आहे? एॾी ऊची ॻाल्हियूं, एॾी ऊची समझ। त अञा बि असांखे देहदारी उन्हनि जी ॻाल्हियूं यादि ईंदियूं आहिनि, खाइण पीअण चीजूं यादि ईंदियूं आहिनि, या बाबा यादि ईंदो आहे, बाबा जी ॻाल्हियूं यादि ईंदियूं। बसि इहो ई त करणो आहे सॼो ॾींहुं, कुझु बि न करणो आहे।
बस बाबा ऐं बाबा जी ॻाल्हियूं यादि करे असांखे माण्हुनि सां संबंध में अचिणो। काॾे वञो था त बाबा खे यादि करे वञो, उन्हनि सां गॾु। बाबा जी असांखे ॻाल्हियूं ॿुधाई अथई, सम्झ ॾिनी अथई, कीअं वञो, कीअं माण्हुनि सां ॻाल्हायो, कीअं सम्झ रखो, कीअं परखो। बसि उहो ई त करणो आहे न, ॿियो छा करणो। त बाबा चवंदा चेक करो, डिटैच थी विया आहियो कि अञा ते अटैचमेंट आहे। या युद्ध जे मैदान ते आयो लेकिन बुद्धि जी तारियूं संबंध व कोई भी प्रकृति जे साधननि सां लॻियल आहे। अगरि असांजी बुद्धि में हिकु बाबा ई यादि अचे थो, ॿियूं ॻाल्हियूं असांजी भले असां कंहिंखे यादि था करूं लेकिन माण्हुनि खे त पतो आहे न असां आहियूं। त ॿियनि जी तार माण्हू जोड़ण जी कोशिश कंदा, लेकिन अगरि असां सदा बाबा जी बुद्धि ऐं असांजी बुद्धि जी तार जुड़ल हूंदी त पोइ उहो तार जोड़े न सघंदा न। लेकिन असांजी बाबा जी यादि जे कारण हुननि खे जो बि कमु हूंदो न उहो सहज थी वेंदो। पंहिंजे खे संपूर्ण स्वतंत्र सम्झंदा आहियो या कोई ॻाल्हि में परतंत्र भी आहियो? चेक करणो आहे। संपूर्ण स्वतंत्र अर्थात जॾहिं चाहे हिन देह जो आधार वठो, जॾहिं चाहे हिन देह जे भान सां ईअं न्यारा थी वञो जो जरा बि इहा देह पंहिंजी तरफ़ असांखे न खीचे। ये सॼे ॾींहं में जॾहिं बि फ्री थींदा है न, जे अभ्यास करे ॾिसो। भले ॿिया संकल्प अचनि, लेकिन असां जीअं रोज़ रोज़ अभ्यास कंदा वेंदासीं न, उहा असांजी स्थिति वधंदी वेंदी। ईअं ड्रिजो न, असां हाणे वेठा आहियूं ॿिया वीचार कनि, कोई ॻाल्हि कोन्हे। कल्ह वरी वियो, सुबुह जो वियो, शाम जो वियो, जॾहिं फ्री हुजे ईअं 5 मिंट वेही वियो। ॾिसो कहिड़ा हुन वीचारनि ते ध्यानु ई न ॾियो। तव्हां पंहिंजो लक्ष्य रखो कि बसि मूंखे बाबा खे यादि करणो बसि। वो ॿिया वीचार ईंदा लेकिन असांखे ध्यानु ई न ॾियणो। ये पंहिंजे देह जे भान अर्थात देह जे लगाव सां स्वतंत्र, पंहिंजे कोई भी पुराणे स्वभाव सां भी स्वतंत्र, स्वभाव सां भी बंधायमान न हो। स्वतंत्रता दिवस मनाए, लेकिन असली स्वतंत्रता कहिड़ी आहे? देह जे भान, देह जे लगाव, पंहिंजी पुराणे स्वभाव संस्कारनि सां स्वतंत्र, पंहिंजी सर्व लौकिक संपर्क व अलौकिक परिवार जे संपर्क जे बंधन सां स्वतंत्र। बाबा चईंदा न, ॿार लौकिक संबंधियुनि खे त हुननि सां वरी बि किनारो करे वठंदा आहिनि। मतलब किनारो न करणो आहे, हुननि जो संबंध निभाईंदे हुननि खे आत्मा सम्झो आहे। लेकिन पोइ सोने जी जंजीर अलौकिक परिवार जे बंधन में बंधी वेंदी। असांखे हिननि जे बि बंधन में न बंधनो आहे। जबकि बाबा चईंदा ब्रह्मा बाबा खे न यादि करो, दीदी दादियूं भाउ भेण हिननि खे यादि कंदा रहंदा त हिननि जे बंधन में बंधी वेंदा न। इन्हनि सां संबंध रखणो आहे कि हा भई असां बाबा जा ॿार सभु आपस में भाउ भेण आहियूं। बाक़ी पुरुषार्थ त इंडिविजुअली करणो आहे न। असांखे ज्ञान ॿुधाइनि था, कुझु बि बाबा जी ॻाल्हियूं ॿुधाइनि था, भले असां बाबा जा ॿार आहियूं, इहे भाउ भेण आहियूं, असांजी अलौकिक परिवार आहे, लेकिन त बि बाबा चईंदा पंहिंजो बुद्धि योग बाप सां लॻायो, जो सुठा पुरुषार्थी आहिनि जेका उन्हनि सां वरी बि लॻाए सघो, बाक़ी सभिनि सां न लॻायो। उन्हनि खे वरी बि बाबा चईंदा ठीकु आहे उन्हनि खे तव्हां फॉलो करो, लेकिन वैसे त बाबा शिव बाबा खे यादि करणो आहे। त बि हाणे ब्रह्मा बाबा मम्मा दादी संपूर्ण थी विया आहिनि, उन्हनि खे वरी बि तव्हां उन्हनि जी ॻाल्हियूं ॿुधी करे उन्हनि जहिड़ा ठाहिण जो पुरुषार्थ करो। लेकिन उन्हनि सां असांखे असांजे निशानो शिव बाबा ई। त बाबा चए थो स्वतंत्रता लौकिक संपर्क अलौकिक परिवार जे संपर्क जे बंधन सां बि स्वतंत्र।
अहिड़ा स्वतंत्र ठहिया आहियो, इनखे चइबो आहे संपूर्ण स्वतंत्र। अहिड़ी स्टेज ते पहुची विया आहियो या अञा ताईं हिक नंढी सी कर्मेंद्री बि पंहिंजे बंधन में बांधी छॾी आहे। कन ॾिसो, माण्हू अखियुनि सां न ॾिसे, कीअं अख ॾिनी अथई बाबा, लेकिन कननि खे छा करो? तव्हां पुरुषारत करे ॾिसो भई तव्हां चलो ठीकु आहे, कंहिंसां नथा मिलो, काॾे नथा वञो, हाणे त बाबा जी ऐं पंहिंजी जेको बि कमु आहे हुनमें लॻो था, लेकिन ही कन में जो ॻाल्हियूं, बाबा अखियूं बि 3 अख त ॾिनी अथई, लेकिन टियों कन बि ॾियणो खपे। कननि में त ॻाल्हियूं वेंदियूं आहिनि, इहे तव्हां पुरुषारत करे ॾिसो। असांजे कन में ॻाल्हि वञे थी, लेकिन त बि असांजी बुद्धि न वञे। कन त खुलियल ई आहिनि, कन रूपी गेट खे छा करो? ॿ गेट ॾिना अथई बाबा, ॿियो इहे पुरुषारत बाबा चई अख, हथ, पेर, असांजी सर्व कर्मेंद्रिय असांजे कंट्रोल में हुजनि त बाबा चए ईअं त न नंढी सी कर्मेंद्रिय असांखे पंहिंजे बंधन में बंधी थी वञे। त कननि द्वारा अगरि आवाज़ अचे थी न, त असांजी बुद्धि न वञणी खपे। तव्हां ॾिसजो, जे कन में आवाज़ वेंदी आहे न त बुद्धि झटि उते पहुची वेंदी आहे। अलाए ॿाहिरि छा थियो आहे, तुरंत बुद्धि में ॿाहिरां जो दृश्य अची वेंदो, जे तो असां ॿाहिरि पहुची वेंदा। त हीअं असांखे कन में आवाज़ अचे थी, लेकिन असांजी बुद्धि परम धाम में बाबा वटि लॻल, तो बाबा जी मदद उते पहुची वेंदी। पुरुषारत असांखे करणो आहे। पंहिंजी नंढी सी छोटी सी चीटी शेर खे अथवा महारथी खे हैरान करे छॾे त अहिड़े महारथी व शेर खे छा चईंदासीं? शेर चईंदासीं? हिकु व्यर्थ संकल्प मास्टर सर्वशक्तिवान खे हैरान करे छॾियो, या हिकु पुराणो 84 जन्मनि जो जड़ जड़ीबूट संस्कार मास्टर सर्वशक्तिवान महावीर विघ्न विनाशक त्रिकालदर्शी स्वदर्शन चक्रधारी खे परेशान करे छॾियो। मास्टर सर्वशक्तिवान महावीर विघ्न विनाशक त्रिकालदर्शी सुदर्शन चक्रधारी आत्मा आहियो। अगर असांखे हिकु पुराणो संस्कार, हिकु पुराणी आदत अगर परेशान थी करे, पुरुषार्थ में कमजोर थी ठाहे छॾे, अहिड़े मास्टर सर्वशक्तिवान, अहिड़े आत्माउनि खे मास्टर सर्वशक्तिवान चईंदासीं। जिस समय जिस स्थिति में हिन स्थिति में हूंदा आहियो कि चईंदा छा करो, मुंहिंजी संस्कार ई नथो वञे, मुंहिंजी आदत आहे, उन समय पंहिंजे मथां आश्चर्य न लॻंदो आहे कि असां इहे शब्द असांजे मुख खां निकिरनि था, इहे व्यर्थ संकल्प ईंदा आहिनि, पुराणा संस्कार व स्वभाव पंहिंजे वशीभूत ठाहे छॾंदा आहिनि, या बाप जी यादि जो अनुभव न थींदो आहे, अॼु मुंहिंजो योग न लॻो, बाप द्वारा कोई प्राप्ति न थी, या नंढे नंढे विघ्ननि सां घबराईंदा आहियो, हाणे छा थींदो, कीअं थींदो। निरंतर इंद्रिय सुख व हर्ष न रहंदो आहे, खुशी जो अनुभव न थींदो आहे, त चेक करो अहिड़ा शब्द तव्हां चईंदा आहियो अञा ताईं? अगर असां अञा बि अहिड़ा शब्द चईंदा आहियूं त छा असां खुद खे हीअं चई सघंदा आहियूं कि मां मास्टर सर्वशक्तिवान आहियां, महावीर आहियां, विघ्न विनाशक आहियां, त्रिकालदर्शी आहियां, सुदर्शन चक्रधारी आहियां? जॾहिं असांखे अहिड़ा शब्द मुख ते मन में अचनि या मुख ते बि अचनि त तुरंत अलर्ट थी वञे, अरे मां त बाबा जो ॿार आहियां, मां ख़ुशि न रहंदमि त केरु ख़ुशि रहंदो? अरे मां त बाबा जो ॿार आहियां, मां सुखी न रहंदमि त ॿियो केरु रहंदो?
अरे पुराणो स्वभाव संस्कारी पुराना व्यर्थ संकल्प ये दिशाएं चीटी मरी हुई चीटी इन मरी हुई चीटी से रिजबो आशा ये खुद के असांखे पॉजिटिव थॉट ॾियण हुननि जे वश न थियो हुननि सां हारो न त बाबा चवनि था कि छा उहा उन्हनि खे ब्रह्मण कुलभूषण चईंदासीं अहिड़े ब्रह्मणनि खे छा चईंदासीं नामधारी ब्रह्मण अगरि सच्चा ब्रह्मण कहलाईंदा ऐं इहा अगरि सच्चा ब्रह्मण कहलाईंदा ऐं इहा ॻाल्हाईंदा त द्वापर युगी ब्रह्मण ऐं हिन कहलाइण वारे ब्रह्मणनि में छा अगरि असां हाणे बि चऊं त असां पवित्र नथा रही सघूं असां ईअं नथा करे सघूं त इहे त द्वापर युगी जो हाणे जा नामधारी ब्रह्मण आहिनि उहे बि अपवित्र रहंदा आहिनि उहे बि उल्टो सुल्टो खाईंदा पीअंदा हलंदा ईअं ई त उन्हनि में असां में फर्क़ु छा थियो सिर्फ़ु असां चऊं था असां ब्रह्मा कुमार कुमारियूं आहियूं असां उन्हनि जो ज्ञान ॿुधा आहियूं लेकिन अगरि असांजी सोच बोल कर्मनि में परिवर्तन न आहे त असांखे कोई मञे थो त बाबा चवनि था अहिड़े ब्रह्मणनि खे नामधारी ब्रह्मण चईंदा आहिनि मुंहिंजा हाफ कास्ट ब्रह्मण बि आहिनि फुल कास्ट बि आहिनि जेके बाबा सपूत ऐं कपूत चईंदा आहिनि वर्तमान समय ब्रह्मण ठहण वारी आत्मायूं पंहिंजे पाण खे ॾिसो कि छा ब्रह्मणपन जो पहिरियों लक्षण पंहिंजे जीवन में लायो आहे ब्रह्मणपन जो पहिरियों लक्षण कहिड़ो ब्रह्मणनि जो असांजो पहिरियों लक्षण कहिड़ो आहे ॿियो संग तोड़ हिकु संग जोड़णो अगरि पंहिंजी कर्मेंद्रियनि जे तरफ़ बि जोड़ियो त तव्हां हुनखे ब्रह्मण न चईंदा उहो इहे ब्रह्मणनि जो लक्षण न आहे त असांखे पंहिंजी कर्मेंद्रियनि जे वश बि न थियणो जॾहिं पहिरीं प्रतिज्ञा व पहिरियों मर्जी व जन्म जो बोल ब्रह्मणनि जो इहो ई आहे कि हिकु बाप ॿियो न कोई संजी कर्मेंद्रिय बि न अगरि असांजी कर्मेंद्रिय खे काथे सूर थो थिए न समय बि हिकु बाप ॿियो न कोई न असां चऊं भई मूंखे पेट में ॾाढो सूर थो थिए असांजो बुद्धि सिर्फ़ु पेट में ई लॻल आहे न असांजी बुद्धि बाबा वटि लॻल हूंदी न त पेट जो सूर बि गायब थी वेंदो ये ही पहिरीं प्रतिज्ञा अथवा पहिरियों लक्षण आहे त पहिरियों हिन लक्षण व प्रतिज्ञा खे व पहिरियों बोल खे निभायो या हिकु चईंदा हुए बि अनेक तरफ़ असांजी बुद्धि जुटल त छा अहिड़ा नामधारी ब्रह्मण विजयी कहलाईंदा ब्रह्मणनि जे लाइ एतिरो वॾे विश्व जे अंदरि पंहिंजो ई हिकु नंढो संसार आहे नंढे से संसार में हर कार्य कंदे हुए अहिड़ा ब्रह्मण विश्व जे भी आत्माउनि खे ॾिसंदा हुननि खे सिर्फ़ु हिकु कल्याण जी भावना सां ॾिसंदा अहिड़ा जेका ब्रह्मण हूंदा आहिनि उहा हिन असांजो नंढो सो परिवार आहे ब्रह्मणनि जो तो अनुभव करो पूरी दुनिया में असांजे हिकु ब्रह्मणनि जो हिकु नंढो सो परिवार उहा कंहिंजी मत ते था हलनि बाबा जी मत ते था हलनि हुननि में बि कोई केतिरो थो हले कोई केतिरो थो हले त नंढे से संसार में हर कार्य कंदे ब्रह्मण विश्व जे बि आत्माउनि खे असां ॾिसंदा आहियूं दुनिया में हाणे ख़ुदि खे हिन दुनिया सां अलॻि सम्झो छो हाणे असां ब्रह्मण परिवार वारा थी विया आहियूं त अगरि असां हिन जेका बाबा जो ज्ञान न ॿुधंदा आहिनि हुननि खे ॾिसंदासीं न त हुननि खे हाणे कंहिं दृष्टि सां ॾिसणो कल्याण जी भावना हिन सभिनि जो बि कल्याण थी वञे संबंध ऐं लगाव जी भावना सां न ॾिसणो सम्झो तव्हांजे घर में तव्हां ई ज्ञान था ॿुधो तव्हांजा ॿार
हिकु थींदो संपर्क में ईंदा आहिनि, सहयोग में ईंदा आहिनि, त उहो बि ब्राह्मण परिवार में अची वेंदा आहिनि। मतलब उहो बि के न काथे सतयुग में या त्रेता में ईंदा ई सही। न अगर तव्हांजे घर में बाबा जो ज्ञान ॿुधंदा आहिनि, भले थोरो बहुत सहयोगी आहिनि, संपर्क में आहिनि, लेकिन हलनि नथा जीअं तव्हां था हलो, त उहो बि असांजे परिवार जा ई थी विया, बि संपर्क में त अचनि था। त असांखे उन्हनि खे बि कल्याण जी भावना सां ॾिसणो आहे। ऐं जेका ॿुधनि ई नथा, भले एंटी आहिनि या ॿुधनि ई नथा, त बि उन्हनि खे बि कल्याण जी भावना सां ॾिसणो, संबंध जे या लगाव जी भावना सां न, सिर्फ ईश्वरीय सेवा जे भाव सां, पंज तत्वनि खे ॾिसते हुए, प्रकृति खे ॾिसते हुए, प्रकृति जे वश न थियणो, पंहिंजे शरीर पंज तत्वनि खे बि ॾिसते हुए इन्हनि जे वश न थियणो, लेकिन प्रकृति खे बि सुठो प्रदान ठाहिण जे कर्तव्य में स्थित आहिनि। जो स्वयं प्रकृति के परिवर्तन करण वारो आहे, छा वो स्वयं प्रकृति जे वश थींदो? जो हाणे प्रकृति के वश न करे सघंदो, वो भविष्य में सुठो प्रदान प्रकृति जे सुख भी न पाए सघंदो। सुठो प्रदान प्रकृति जो भी असांखे सुख कॾहिं मिलंदो जॾहिं हाणे असां प्रकृति जीत ठाहींदासीं। अर्थात प्रकृति खे भी बाबा जी शक्ति सां सुठो प्रदान ठाहींदासीं। शरीर में कोई भी बीमारी, कुछ भी रोग दुख जो भी आहे, उहा असांखे बाबा जी यादि बुलाए, असां बाबा जी यादि में रही करे उन सूर ऐं उन बीमारी खे भी, भले दवाई भी वठो, जे प्रभाव सां परे थी वेंदासीं, उहो शरीर जी बीमारी खे भी ठीकु करे सघंदासीं। तॾहिं असां सुठो प्रदान प्रकृति जो सुख वठी सघंदा आहियूं। छो हाणे असां बाबा खे यादि करे उन प्रकृति जे उन अंग खे शुद्ध कयो न, मतलब सूर थिए न काथे या बीमारी थिए तो उन समय ॿियो ई बाबा खे यादि करो। छो बीमारी आहे त काथे न काथे शरीर में गड़बड़ी आहे, सम्झो असां जाते भी आहे त उन तत्व उहो पावन थींदो वेंदो। त प्रकृति जे वश त न थींदा आहियो न, ईअं त ईअं ई थियो जीअं कोई डॉक्टर रोगी खे बचाइण वियो, लेकिन स्वयं ही रोगी थी। कर्तव्य आहे प्रकृति के परिवर्तन करण जो, हुनजे बजाय प्रकृति जे वश थी वियो। डॉक्टर रोगी जे बीमारी के ट्रीटमेंट कंदे कंदे खुद भी रोगी थी वियो, ये तो वही थी वियो। ये संज कर्तव्य आहे प्रकृति के परिवर्तन करण जो, हुनजे बजाय सब प्रकृति जे वश थी वियासीं त छा उन्हनि खे ब्राह्मण चईंदासीं? ब्राह्मण त सभी ठहिया आहियो न, कोई चईंदो छा कि मां ब्राह्मण न आहियां। ब्राह्मण ठहिण अर्थात अहिड़ा लक्ष्य धारण करण। कहिड़ो लक्ष्य धारण करणो आहे? अहिड़ा लक्षण धारण करण में मुख्य छा आहे? असांजी बुद्धि में हुजे हिकु बाप ॿियो न कोई। त ईअं लक्षणधारी ब्राह्मण आहियो या नामधारी आहियो, ये पाण खां पुछो। ब्राह्मण जन्म जी विशेषता छा आहे जो ॿियो कोई जन्म में न हुई? ये ब्राह्मण जन्म जी विशेषता आहे कि अन्य सर्व जन्मनि मां अलग आहे। छो हिते आत्माउनि द्वारा अन्य सभी जेका भी सर्व जन्म आहिनि उते आत्माउनि द्वारा आत्माउनि जो जन्म थींदो आहे न। लेकिन ये हिकु ब्राह्मण जन्म आहे जो परम पिता परमात्मा द्वारा असांजो डायरेक्ट जन्म थियो। हिते जॾहिं असांजो जन्म कीअं थींदो आहे, असां ब्राह्मण कीअं ठहींदा आहियूं? जॾहिं असांखे आत्मा जी स्मृति हूंदी आहे, पर बाबा जी यादि, बाबा जी स्मृति, बाबा जो परिचय मिलंदो आहे। जॾहिं असां खुद खे आत्मा सम्झी बाबा खे यादि कंदा आहियूं, बाबा से प्रतिज्ञा कंदा आहियूं, तॾहिं पवित्र रहण जी, तॾहिं त असांजो ब्राह्मण जन्म थींदो आहे न।
असांजो जन्म कंहिं द्वारा थींदो आहे? डायरेक्ट परम पिता परमात्मा द्वारा। ऐं दुनिया में जो जनम थींदो आहे उहो ॿियनि आत्माउनि द्वारा असांखे शरीर मिलंदो। देवता जन्म भी श्रेष्ठ आत्माउनि द्वारा ही थींदो, परमात्मा द्वारा न। त ब्राह्मण जन्म जी विशेषता जो सॼे कल्प जे अन्य कोई जन्म में न आहे, उहो छा आहे कि असांजो डायरेक्ट जन्म बाबा द्वारा थींदो आहे। अहिड़ी विशेषता संपन्न जन्म आहे त उन आत्माउनि जी बि विशेषता छा हुजे? असांजी एतिरो विशेष जन्म आहे त जेकी हिन बाबा द्वारा जन्मी हुई आत्मायूं आहिनि हुननि जी विशेषता छा हुजणी खपे? जो बाप जे गुण आहिनि उहे ई ब्राह्मण आत्माउनि जा गुण हुजणा खपनि। हाणे असांजो जन्म बाबा द्वारा थियो आहे, मतिलबु जन्म असांखे स्मृति मिली आहे न नई। असां हुन स्मृति ऐं हुन नई मत जे हिसाब सां हलूं था त असांजो नयो जन्म थी वियो। बाबा चवनि था त बाबा चवनि था इन जन्म में जो बाप जा गुण उहे ई असांजा गुण हुजणा खपनि। उहे गुण बि हिन ब्राह्मण जन्म जे सवाइ ॿियो कोई जन्म में न हूंदा। हाणे जो बाबा जा गुण जो असां में आहे न, बाबा छा थो करे? बाबा जा गुण कर्तव्य जो आहिनि, शांति जो सागर, प्रेम जो सागर, आनंद जो सागर, सुख सागर, शक्तियुनि जो सागर, ज्ञान जो सागर, पवित्रता जो सागर, असां बि हुनजो स्वरूप आहियूं। ऐं बाबा जो कर्तव्य आहे सभिनि ते रहम करण, कल्याण करण, विश्व कल्याणकारी थियण। त इहे जेका गुण ऐं कर्तव्य हिन ई जन्म में असां में हूंदा आहिनि। बाक़ी सत्संग में त उहा प्रारब्ध भोगदासीं, हुते त डिग्री कम थींदी वेंदी न। हुते ईअं थोरी थींदोसीं ये शांत स्वरूप आत्मा आहे, सुखी आहे, ये आनंद में आहे न। हुते त नेचुरल प्रारब्ध भोगदासीं ऐं डिग्री कम थींदी वेंदी। त हिन जन्म में असांजे अहिड़ा गुण, अहिड़ा कर्तव्य आहिनि जीअं असां जे हिन ब्राह्मण जीवन में असां त्रिकालदर्शी आहियूं, त्रिनेत्री आहियूं, ज्ञान स्वरूप ठहींदा आहियूं, उहो ई ॿिया जन्मनि में ठहींदासीं। त हिन जन्म जो ॿियो बि गुण आहे कि हिन जन्म में असां त्रिकालदर्शी, त्रिनेत्री ठहींदा आहियूं, त ॿिए जन्म में ठहींदासीं। त तव्हांजो ब्राह्मण जीवन जा गुण आहिनि, वो विशेषताएं, इहे विशेषताएं आहिनि, उन्हनि खे हिन ब्राह्मण जीवन में अनुभव कयो अथव? चेक करो, ब्राह्मण जीवन जे गुण विशेषताउनि खे पंहिंजे हिन जीवन में अनुभव कयो अथव? शांत स्वरूप, सुख स्वरूप, आनंद स्वरूप अनुभव कंदा आहियो? त्रिकालदर्शी, त्रिनेत्री, पंहिंजी टी अख खे यूज़ कंदा आहियो? बुद्धि जेको बाबा असांखे ज्ञान ॾिनो अथई टिनिनि कालनि जो, हुनखे यूज़ कंदा आहियो? ब्राह्मण ठही ऐं ब्राह्मण जीवन जी विशेषता जो अनुभव न कयो त ब्राह्मण ठही छा कयो? जीअं अन्य आत्माउनि खे चईंदा आहिनि कि परमात्मा जी संतान आहियो ऐं बाप खे न ॼाणंदा आहियो त कौड़ी तुल्य जीवन थी वियो न। भई अगरि असां पंहिंजे जीवन में भॻवान खे ॼाणंदा ई न आहियूं त बाबा चईंदा आहिनि तव्हांजी जीवन कौड़ी तुल्य आहे, जानवर जहिड़ो आहे। छो जो जानवर बि त ॿार पैदा कंदा आहिनि, पालदा आहिनि, उन्हनि खे खाराइण पीअण लाइ ॾींदा आहिनि, घर ठाहे सघंदा आहिनि। त उहा असां बि अगरि सिर्फ़ु एतिरो ई जीवन जी कयो त असां जानवर जहिड़ो जीवन थी वियो न, कौड़ी तुल्य। त असांजो मनुष्य जहिड़ो जीवन ऊच कीअं ठहींदो जॾहिं असां परमात्मा खे ॼाणंदासीं कि मां आत्मा आहियां, मुंहिंजो बाप परमात्मा आहे। तव्हां ईअं तव्हां ईअं चईंदे आहियो, सभिनि खे चईंदा आहियो न कि तव्हां भॻवान खे न ॼाणंदव त कौड़ी मिसल जीवन आहे। लेकिन कोई हीरे तुल्य जीवन वठी करे बि हीरे समान जीवन न ठाहे। हाणे असांखे त ज्ञान मिले थो, लेकिन असां बि अगरि पंहिंजो जीवन न ठाहियूं त ॿुधायो उन्हनि खे छा चईंदासीं?
हीरो हथ में मिलियो उनखे पत्थर समझी करे उनजो मूल्य न ॼाणिसे, अहिड़े खे छा चइबो? मतलब ज्ञान ॿुधदे समझदे भी असां उनजी वैल्यू नथा रखूं, समझूं नथा, धारण नथा करूं त उनखे छा चईंदासीं? महान समझदार। ॿिए शब्द में त न ॻाल्हाइणो खपे, उल्टे रूप में महान समझदार कॾहिं हीअं त न ठही वेंदा है न। त ब्राह्मण जीवन जो मतलब महान समझदार मतलब बाबा चए थो, मतलब बाबा बुरा शब्द नथा यूज करनि, बाबा चवनि था ॿिए शब्द में त मां नथो चवां, उल्टे रूप में महान समझदार थी वेंदे। बाबा चवनि था कॾहिं ईअं त न ठही वेंदा त ब्राह्मण जीवन जो मूल्य खे ॼाण। त हाणे जो असांखे नयो जन्म मिलियो आहे, हिन जन्म जो अर्थ छा आहे, हिन जो मूल्य छा आहे? साधारण ॻाल्हि न आहे हीअ, असां खुद खे आत्मा सम्झी बाबा खे यादि कनि, ही साधारण ॻाल्हि न आहे। हीअ कॾहिं असांखे जन्म में असांखे कंहिं सिखायो? दुनिया में माण्हू एॾा भॻवान खे यादि करनि था, हिन तरीक़े सां असां ई सम्झो, असां ई यादि करे सघूं था त असांजी जीवन केॾो ऊंच आहे। बसि असां ई ब्राह्मण ठही विया, सॼे पंहिंजे खे चेक करो कि ब्राह्मण जीवन खे मां निभाए करे हलां थो, या सिर्फ़ बसि असां ब्राह्मण ठही वियासीं, असां ब्रह्मा कुमार कुमारियूं आहियूं, हिन में ख़ुशि था थियूं। अच्छा, अहिड़ा सर्वश्रेष्ठ जन्म, श्रेष्ठ कर्म, श्रेष्ठ जीवन, श्रेष्ठ सेवा में सदा हलण वारियूं श्रेष्ठ आत्माउनि खे, विश्व कल्याणकारी आत्माउनि खे, सर्व बंधन सां संपूर्ण स्वतंत्र आत्माउनि खे बाप दादा जो यादि प्यार ऐं नमस्ते। असांजी भी बाप दादा खे यादि प्यार ऐं नमस्ते। ओम शांति। बाबा खे यादि करो।